करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ नूरसन बाजकाणी में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां बाजकाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जे नतीजे में लठियूं ऐं सोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा शरफुद्दीन, अब्दुल कादिर, रसूल बख्श, मोहम्मद शहबान ऐं सलाम समेत 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। वारसनि पारां वाक़े जे ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ करमपुर जी सरकारी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ वाक़े जे ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जी नाज़रीन, करमपुर मां असां झेड़े जी ख़बर शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां जमाल थाणे जी हद ॻोठ नूरसन बाजकाणी में रस्ते जी मामूली ॻाल्हि तां बाजकाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। लठियूं ऐं सोटा लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 5 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़े जे ज़ख़्मियुनि खे वारसनि पारां करमपुर जी सरकारी अस्पताल इलाज लाइ मुंतक़िल कयो वियो। इब्तिदाई तिबी इलाज खां पोइ वाक़े जे ज़ख़्मियुनि खे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।